जे महबूब जो नूर हलंदो जने पंहिंजे ॾाॾे सगे ॾाॾे हज़रत अब्दुल मुत्तलिब जी पेशानी में आयो साईं जी पुष्ट मुबारक में जने अल्लाह जे महबूब जो नूर आयो तो हज़रत अब्दुल मुत्तलिब को फरमाया जे रात ख्वाब आयो ए पंहिंजो नूर आयो उन रात मां हिकिड़ो ख्वाब से अब्दुल मुत्तलिब ख्वाब जो कहिड़ो त मुंहिंजे घर जे सहन में हिकिड़ो वण मोरी आयो फुटी आयो जेको वण आसमान सां वञी चोटी कई उनमें 4 वॾियूं टारियूं निकितियूं उनमें गुल फूल निकिता उनजी छांव में ॿई जहान वेठा अहिड़ो ख्वाब प्यारा मुस्लमान भाइरो साईं फरमाए थो मां उन वण खे पियो ॾिसां वण वधी जल्दी आसमान सां चोटी कई उनजी छांव ॿिन्ही जहान में फैलजी वई वरी ॾिसां थो हिकिड़ा माण्हू आहिनि उहे काक कुआड़ा खणी उन वण खे वठण जे लाइ आया आहिनि ऐं ॿी जमात ॾिसां थो उनमें हिकिड़ो नूरानी चहिरे वारो आहे उन्हनि अची वण खे बचायो आहे वरी ॿी मखलूक ॾिसां थो उन वण खे भाकुर पाइनि था चिमियूं ॾियनि था प्यार कर था मां उन वण खे वेझो आयो आहियां त वण मूंखां परे हटी थो वञे कहिड़ो साईं सुबुह जो उथियो पंहिंजे पुटनि खे घुरे मूं अहिड़ो ख्वाब ॾिठो आहे रात जो घर में वण मोरियो आहे वण वञी आसमान जी चोटी कई आहे 4 उनमें वॾियूं टारियूं ॿियूं नंढियूं टारियूं उनमें पन ऐं हिकिड़ा माण्हू उन वण खे ख़तम करण जे लाइ अचनि था ॿिया बचाइण अचनि था ऐं टिया माण्हू प्यार कनि था आऊं उन वण खे वेझो थो वञा त वण मूंखां हटी इहो मूं ख्वाब पुटनि जॾहिं ख्वाब ॿुधो चयूं बाबा ख्वाब त तुंहिंजो तमामु वॾो क़ीमती माना ख़ेज़ ख्वाब हाणे इन ख्वाब जी ताबीर करण वारो पां वारे मुल्क में यानी मक्के में कोन्हे बाक़ी चवी त यमन में हिकिड़ी माई आहे उहा ख्वाबनि जो ताबीर कंदी आहे चवी त ओॾे हलो साईं फरमायो उठ घोड़ा संभारियो हलूं था यमन ओ यमन में जने आया मुजादी दोस्तों अवां खे ख़बर हुजे त साईं जावेद नबी साईं जो नालो हज़रत अब्दुल मुत्तलिब सिर्फ पटको बधंदो हो तो उनखे माण्हू ॾिसण ईंदा अहिड़ो खूबसूरत जवान बाज़ार में निकिरे सौदो वापार करण जे लाइ तो व्यापारी के व्यापार विसरी वेंदो साईं अब्दुल मुत्तलिब में त न्यारी उन्हनि जा होश खटा थी वेंदा एॾो साईं जो ॾाढो सोच ऐं छो न हुजे जंहिंजी पेशानी में मदीने जे साईं जो नूर पे चमके तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का नूर तेरा सब घराना नूर नूर तेरा सब घराना नूर वठी आयो मुंहिंजा प्यारा दोस्तो यमन वारनि पुछो साईं तूं कहिड़े मुल्क जो बादशाह सरदार रही साईं फरमायो मां मक्के
के कुरैशिन जो सरदार आया मां बुझो आ तवा जे गोठ में एकड़ी माई थी रहे ताबीरन ख्वाबन जा ताबीर सही थी बुधाए उन माई को ख्वाब जो ताबीर करन आयो आया मुखे देखारियो माई किथे आ यमन जा मानू सही अब्दुल मुत्तलिब के वठी आया उन माई दे माई जो आस्थानो जिए है पिंडाला उनमें मुझा प्यारा है विच वारो काठा हितां भी मुझा प्यारा कनात हितां भी कनात हिच थे माई जो तख्ता हेडा मर्दन जो हेडा औरतन जो सिस्टमा से अब्दुल मुत्तलिब के हेडा प्यारियो जेडा मर्द हा हाने मर्दन जी लाइन खुटदे जडे साईं अब्दुल मुत्तलिब जो वारो आयो ते जेको साईं जावेद मुंशी वेठो न मुंशी जेको परचियूं पियो काटे परचियूं पियो काटे उन वक्त साईं अब्दुल मुत्तलिब आयो न त हिन मुंशी हज़रत अब्दुल मुत्तलिब में न्यारो हिन जो कागज कलम वञी हेठ किरियो टेबल पे हेठ वञी एड़ो सुणो जवान पहिरियों दफ़ो न वठ आयो मुंशी चयो साईं केर आयो किथां जा आयो चई मेरे मक्के जो आयो कुरैशी कौम जो सरदार साईं गाल बुझो माई के ताबीर करणो साईं जो हो साईं असां वारी माई में बटे आदतों मथा तो के न वण तू गैरतमंद जवान तो ॾिसी बा हया असां जी माई उन जो बटे उन जा कानून पहिरियों कानून किथे फीस जमा कर पोइ अंदर जने माई जे टुंबुआ में माई जे आस्थाने में वींदो त झुकंदा माई पोइ माई सां हथ मिलाईंदा माई जे हथ के तो चुमी ॾींदा पोइ मोटी पोइते ईंदा पोइ जॾहिं माई चवंदी पोइ ख़्वाब ॿुधाईंदा हाणे तो जहिड़ो गैरतमंद जवान आऊं त सम्झा थो इहो कमु कोन करो साईं पर न बाक़ी जेकॾहिं फीस वधाए त वधाए बाक़ी इहे शर्त मूंखां न थींदा साईं अब्दुल मुत्तलिब जे लाइ माई खे ॿुधायो हुयो अहिड़ो जवान आयो आहे जेके इहे शर्त मंज़ूर न आहिनि डबल फीस ॾियण जे लाइ तयार आहे माई चयो फीस न वठो अहिड़ो जवान जे पहिरियों दफ़ो आस्थाने ते आयो आहे त इन जवान खे मोकिलियो भली ख्वाब ॿुधाए शर्त पूरा न करे साईं अब्दुल मुत्तलिब अंदर जो आयो जंहिंजी पेशानी में आमिना जे लाल जो नूर पे चमचो किए जो अंदर आयो तो माई तख्त ते उठी भी लई आई तख्त ता लई आई साईं के चई तख्त ते आवां वियो पलंगन गाली चंते आवां वियो मां हेठ भी ख्वाब ॿुधंदुसि साईं फरमा माई तुझो आस्थानो आ तुझो घर आ तुझो गोठ आ तू तख्त ते वे असां भी था ख्वाब बयान क्यों माई जो न अवां मथे अचो आखिर साईं मदीने वारे साईं के जे ॾाॾे के मथे वेणो पियो माई हेठ वेठी हाणे साईं अब्दुल मुत्तलिब ख्वाब बयान कयो हेरे नमूने मुंह वण ॾिठो वण वजो उन में चार तारियूं निकिरी आयूं ऐं उन में गुल फुल निकिरी आया हिकिड़ा माण्हू उन वण खे वठण जे लाइ आया ॿिया बचाइण जे लाइ आया क्या माण्हू ॾिसां पई त दूर दराज खां अचनि पिया उन्हनि अची वण खे चुनियूं भाकुर खां पियो आहे ऐं वण वधी आसमान जी चोटी कई आहे ॾिसां तो सॼो जान उन वण जी छांव में वेठो आहे माई ख्वाब ॿुधी आंगन गंदर में ॾेई वई साईं जो माई एॾो को मुंहिंजो ॾुखियो ख्वाब आहे जिसे ॾुखियो न आहे ख्वाब पावरफुल ख्वाब में गहरा राज साईं फरमा बयान कर अर्ज कई साईं अब्दुल मुत्तलिब इहो वण जेको तो ॾिठो आहे लहर की ओमारे घोटकी वारे वण मां कोन्हे ही आसमानी वण
ही अल्लाह जो दीन इस्लाम आ जेको तुझे घर में अची रहो आ वो भला यो वनी चोटी कंदो यानी यो दीन पमरन में भी पचंदो डरकी में वनी यो दीन सुमरन में नी डरन में नी महरन में ए खास किले में मेमरन में हर कौम में हर गोठ में यो दीन वनी पचंदो तेजी सा यो दीन पकड़जंदो वनी पचंदो ए तमा ॾिसो पिया उन वन में 4 टारियूं ये उन वन जा बचाव हुंदा नबी साईं जा 4 वज़ीर हुंदा अबू बकर सिद्दीक़ हुंदो फारूक आज़म हुंदो उस्मान गनी हुंदो हैदर करार हुंदो जोड़े जोड़ जहान जी पाण कयाई परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार सुए सहाबन सठ में मज मस्जिद मनियादार हुआ चारई चंगा चौधार है गांजा हबीब से ये मदीने के पीर जा 4 यार एकड़ा मानू न वण के वडण का ये मुनाफिक काफिर ये वण के वडण ईंदा पर आमिना जो लाल पंहिंजे गुलाम सां गॾु इन वण खे बचाईंदो वण जो पैरो ॾींदो बचाईंदो इन वण में जेके गुलन पन्नन ये मुस्तफा जी उम्मत जा आशिक वली आम मोमिन मुसलमान ऐं जेके परे परे खां वण के भाकुर पिया पाइनि ये के डरकी वारे पासे जा पवर हुंदा के सुमरा हुंदा परे परे जे इलाकनि जा ईंदा उन वण खे भाकुर पाईंदा प्यार कंदा हिन वण सां नबी साईं सां प्यार कंदा तव्हां चओ था मां वण खे वेझो थो वञा वण मूंखां हटी थो वञे असल में तव्हां इहो वण ॾिसी न सघंदा इहो वण तव्हां खां पोइ अवां अॻ में वेंदा हाणे माई जॾहिं ताबीर मुकम्मल कई त साईं आबिद जावेद बेहोश थी वञी किरी साईं अब्दुल मुतलब पुछो माई साहबा तोखे छा चओ मिर्गी आहे जिन आहे मिलण पिलण जो मसलो आहे छा जो मसलो माई जॾहिं होश में आई तॾहिं साईं खे चयईं मूंखे बीमारी न आहे पर ख्वाब जो ताबीर मुकम्मल कयो अल्लाह जे आखिरी नबी जो नूर तव्हां जे पासे में जी बीठो ऐं मूंखे चई त माई साहबा शाबाश ॾेई तूं ख्वाब जे ताबीर जो हक़ अदा कर ख्वाब जे ताबीर जो हक़ अदा कयो आहे पोइ सुण अब्दुल मुतलब जेको तुंहिंजे पासे में नूर अची बीठो हो सुभान अल्लाह